You are watching 12 p.m. Bulletin. पाकिस्तान समेत सॼी दुनिया में कश्मीरियुनि सां यकजहती जो ॾियारो मल्हाए पियो वञे। मुल्क जे नंढनि वॾनि शहरनि में रैलियूं ऐं तक़रीबूं। इस्लामाबाद में परॾेही वज़ारत जी ऑफिस खां डी चौक ताईं रैली कढी कश्मीरियुनि सां यकजहती जो इज़हार कयो वियो। कराची में बि पीपुल्स चौरंगी खां मज़ार क़ाइद ताईं रैली कढी वई। रैली में सूबाई वज़ीर सरदार शाह, चीफ सेक्रेटरी सिंध आसिफ हैदर शाह, कमिश्नर कराची हसन नकवी, नजमी आलम ऐं ॿिया शरीक। भारत ख़िलाफ़ नारेबाज़ी, उबावड़ो, कुनरी, ॾीपलो, ठुलो, काज़ी अहमद ऐं कंडियारो में बि रैलियूं कढी कश्मीरियुनि सां यकजहती जो इज़हार कयो वियो। तंगवाणी, ठरी मीरवा, पिंगरियो, जाम साहब सन ऐं कोटड़ी में बि कश्मीरियुनि सां यकजहती जो इज़हार कयो वियो। अपोज़िशन जमायतुनि हिकु भेरो ॿीहर नयूं चूंडूं कराइण जो मुतालबो करे छॾियो। इस्लामाबाद में असद कैसर तरफ़ां ॾिनल डिनर में शिरकत बाद मौलाना फज़लुर रहमान, असद कैसर ऐं शाहिद खान अब्बासी धार मीडिया सां ॻाल्हियूं कयूं। मौलाना फज़लुर रहमान चयो त 8 फेबरवरी जी इलेक्शन धांधली सटियल हुयूं। हिन हुकूमत खे फौरी तौर इस्तीफ़ा ॾेई नए सिरे इलेक्शन कराइण जो ऐलान करणु घुरिजे। चीफ इलेक्शन कमिश्नर जी आइनी मुदत पूरी थी वई आहे, उन ते मुशावरत कई वञे। शाहिद खान अब्बासी चयो त अपोज़िशन जमायतुनि जो असद कैसर जी राजगाह ते इजलास थियो, जंहिंमें मुल्की सियासी ऐं सिक्योरिटी सूरताल ते ॻाल्हियूं कयूं वयूं। संदसि चवणो त सभिनी पार्टियुनि जो उहो मौक़िफ़ आहे त मौजूदा हुकूमत अवाम जी नुमाइंदगी कंदड़ न आहे। इतफ़ाक़ कयो वियो आहे त मुल्क में नयूं चूंडूं करायूं वञनि। शाहिद खान अब्बासी चयो त सियासी क़ैदियुनि खे आज़ादु कयो वञे। असद कैसर जो चवणो हो त मुल्क में आइनी ऐं हक़नि लाइ जदोजहद करणी पवंदी। बीजिंग ऐं इस्लामाबाद पुलिस में सहकार वधाइण जो फ़ैसिलो वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी चयो आहे त चीन खां पुलिस लाइ जदीद टेक्नोलॉजी ऐं सामान ख़रीद कंदासीं। बीजिंग में वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी चीनी हममनसब क्यू याजन सां मुलाक़ात कई। मुलाक़ात में पुलिस ऐं पैरामिलिट्री फोर्सिस जे लाइ जदीद टेक्नोलॉजी ते ॻाल्हियूं कयूं वयूं। इंटेलिजेंस शेयरिंग खे वधीक बहितर करण ते इतफ़ाक़। मुलाक़ात 2 कलाकनि ताईं जारी रही। मोहसिन नक़वी चीनी घरू वज़ीर खे पाकिस्तान जे दौरे जी दावत बि ॾिनी। केपी हुकूमत जे तर्जुमान बैरिस्टर सैफ चयो आहे त पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान विच में दोस्ताणे लाॻापनि जा ख़्वाहिशमंद आहियूं। बैरिस्टर सैफ वक़्ती अफ़गान सफ़ीर मौलवी सरदार अहमद शकीब सां मुलाक़ात कई। बैरिस्टर सैफ अफ़गान क़यादत लाइ PTI बानी ऐं केपी जे वॾे वज़ीर तरफ़ां ॾिनल ख़ासि पैगाम अफ़गान वफ़द खे ॾिनो। मुलाक़ात में पाकिस्तान अफ़गानिस्तान ॿितरफ़ो सहकार ते ॿधल लाॻापनि खे हथी ॾियण ते इतफ़ाक़ कयो वियो। अफ़गान सफ़ीर चयो त पाकिस्तान अफ़गानिस्तान लाॻापनि जी मज़बूती खिते ऐं अवाम जे मुफ़ाद में आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप गज़ा पट्टी ते डिघे अरसे ताईं कब्ज़ो करण जो ऐलान करे छॾियो। व्हाइट हाउस में इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू सां गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे डोनाल्ड ट्रंप चयो त अमरीका गज़ा पट्टी ते कब्ज़ो कंदो। असां मालिक हूंदासीं। इलाइक़े में इस्तेहकाम ऐं हज़ारे मुलाज़मतूं पैदा करणु मक़सदु आहे। फ़लस्तीनियुनि लाइ मनसूबे तौर ते उर्दन ऐं मिस्र जा अॻुवाण जाइ फ़राहम कंदा। विच ओभर जे ॿिनि अॻुवाणनि सां बि ॻाल्हि ॿोल थी आहे। उन्हनि खे फ़लस्तीनियुनि खे गज़ा मुंतक़िल करण जो प्लान पसंदि आयो आहे। डोनाल्ड ट्रंप जो जल्द इसराइल, गज़ा ऐं सऊदी अरब जो दौरो करण जो बि ऐलान। अमरीकी सदर चयो त ईरान सां डील करणु पसंदि कंदासीं। जेकॾहिं असांखे लॻो त ईरान वटि एटमी हथियार आहिनि त उहा उन्हनि जी बदकिस्मती हूंदी। इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू चयो त अमरीकी सदर जे मनसूबे तौर ते अमरीका फ़लस्तीनी इलाइक़े गज़ा पट्टी जो कंट्रोल संभालींदो। तारीख़ बदिलिजी सघे थी। डोनाल्ड ट्रंप उन ॻाल्हि खे यकीनी बणाइणु चाहे थो त ईरान कॾहिं बि हथियार तयारु न करे। गॾियल क़ौमुनि अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जे गज़ा मनसूबे खे नस्लकुशी जे बराबरि करार ॾेई छॾियो। गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतरेस चयो आहे त ट्रंप जो गज़ा जी आबादी खे मुंतक़िल करणु ऐं फ़लस्तीनी इलाइक़े खे तरक़ी ॾियण जो मनसूबो नस्लकुशी जे बराबरि आहे। ट्रंप जे मनसूबे सां फ़लस्तीनी रियासत जो क़याम हमेशह लाइ नामुमकिन थियण जो ख़तरो आहे। सऊदी अरब चयो आहे त फ़लस्तीनी रियासत जे क़याम खां सवाइ इसराइल सां लाॻापा क़ाइमु न कंदासीं। सऊदी अरब जे परॾेही वज़ारत तरफ़ां जारी कयल बयान में चयो वियो आहे त सऊदी अरब फ़लस्तीनी रियासत जी हिमायत करे थो। फ़लस्तीनियुनि खे पंहिंजी सरज़मीन तां बेदख़ल करण जी कंहिं बि कोशिश खे रद्द कयूं था। राणीपुर जे पीर जी हवेली में क़तलु थियल नींगरी फातिमा फाड़ो जे वालदेन जवाबदारनि सां ठाह करे छॾियो। नींगरी जी वालदा जवाबदारनि सां ठाह ऐं ज़मानत ते एतिराज़ न हुजण बाबति बयानु अदालत में जमा कराए छॾियो। बयान में शबनम फाड़ो चयो त धीउ जे क़तलु केस में जवाबदारनि खे ज़मानत मिलण ते खेनि को बि एतिराज़ न हूंदो। 4th एडिशनल सेशन जज जी अदालत जवाबदार ऐं फ़रियादी धुर खे 7 फेबरवरी ते तलब करे वरितो। जवाबदार धुर जे वकील अदालत ॿाहिरियां दावा कई त फातिमा जी अमड़ अदालत में कसमनामो जमा करायो त ज़मानत ऐं केस ख़तमु कयो वञे त खेनि एतिराज़ न हूंदो। 7 फेबरवरी ते अदालत पारां धुरनि जा बयान ॾियण बैदि ज़मानत जे हवाले सां फ़ैसिलो कयो वेंदो।
नींगरी जे वारसनि जे वकील चयो त नींगरी जे वारसनि खे इस्तेमालु करे गुज़गुओ में जवाबदार ज़ुल्म सां ठाह कयो आहे। हाणे हिन केस सां संदन टीम जो को बि वास्तो नाहे। इब्राहिम हैदरी भरिसां एंटी इंक्रोचमेंट सेल जो एएसआई पुरसरार नमूने गुम। वारसनि जो चवणु आहे त ॿिनि कारुनि में सवार अणॼातल हथियारबंद एंटी इंक्रोचमेंट सेल मलीर जे एएसआई ज़ुल्फ़कार पीरूज़ाणी खे अगवा करे विया। इब्राहिम हैदरी थाणे ते अगवा जो इतला ॾिनो आहे। इब्राहिम हैदरी पुलिस जो चवणु आहे त मालूम थियो आहे त बदीन पुलिस ज़ुल्फ़कार पीरूज़ाणी खे गिरफ़्तार कयो आहे। बदीन पुलिस पारां थाणे ते एंट्री नाहे कराई वई, वधीक जांच करे रहिया आहियूं। इस्माइल कम्युनिटी जे रूहानी पेशवा प्रिंस करीम आगा 88 सालनि जी उमिरि में लाॾाणो करे वियो। प्रिंस करीम आगा ख़ान पुर्तगाल जे गादी वारे शहर लिस्बन में दम ॾिनो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ प्रिंस करीम आगा जे लाॾाणे ते ॾुख जो इज़हार कंदे चयो त इस्माइली बिरादरी सां ॾुख में बराबरि जा शरीक आहियूं। करीम आगा ख़ान हिकु क़ाबिल अॻवान हो। हुन पंहिंजी ज़िंदगी मुख़्तलिफ़ बिरादरनि जी भलाई लाइ वक़फ़ करे छॾी हुई। हुन गुरबत जे ख़ात्मे ऐं पुठिते पियल इलाइक़नि जी हिमायत में अणथक कोशिश कई।